माता तीरथ जी दिल जा दुलारा, तारा चंद जी अखियुनि जा तारा। तो उन्हनि जा माता पिता हुया तीरथ माता ऐं तारा चंद दादा उन्हनि जा हुया। उन्हनि खे ॿार न पिया थियनि त विया पंहिंजे गुरुनि वटि, विया साईं जाड़ाराम वटि जेके साईं सतरामदास जा पिता हुया शायदि। उन्हनि खे चयऊं भई असांखे ॿार नथो थिए, त उन्हनि चयोसि असां तव्हांखे 2 ॿार ॾींदासीं, पर शर्त इहा आहे हिकु ॿार तव्हांखे असांजे आस्थान ते ॾियणो आहे सेवा जे लाइ। जॾहिं 2 ॿार थोरा वॾा थी विया त माता रोईंदी हुई भई हिकु ॿार खे मूंखे ॾियणो पवंदो। ऐं कंहिंखे सिलेक्ट कयूं? साईं कंवरराम साहिब खे। उन्हनि खे दरबार साहिब में घुरायूं, उन्हनि खां सेवा करायूं। जॾहिं नंढड़ा हुया साईं कंवरराम साहिब ॾाढी दिलि सां सेवा कंदा हुआ। ॿियो वॾो हुयो नंढा कंवरराम हुया। हा, त साईं कंवरराम जॾहिं सेवा कंदा हुआ त पोइ उते संतनि खे गिफ्ट ईंदियूं हुयूं ॾाढियूं। हिकु दफ़ो संत खे गिफ्ट आई हुई ॾाढी सुहिणी पाकिस्तानी टोपी। हीअ अञा नंढड़ो हुयो कंवर, हुनखे टोपी ॾाढी वणी वई। चई हाणे मां घुरां कीअं संतनि खां? त चुपचाप पोइ लुकाए करे टोपी घर खणी विया संत कंवरराम। नंढड़ा ई हुया अञा 8-10 साले जा। त जीअं घर खणी विया उहा टोपी, उन्हनि खे बुखार थी वियुसि। वो बुखार लहे। माता आई संत कंवरराम खे वठी करे भई साईं ॾिसोसि त हिन जो बुखार लहे न वेठो। संत खे त सभु ख़बर आहे भई हिननि टोपी खई आहे, इन करे हिननि खे बुखार पियो आहे। त संत चवनि था जेके टोपी लिखाईंदा उन्हनि खे बुखार थींदा। संत कंवरराम साहिब उते ई सम्झी विया भई दरबार मां कहिड़ी शइ बि न खणिजे। आया उते टोपी वापसि रखियऊं ऐं उन्हनि जो बुखार लही वियो। उन ॾींहं खां वठी संत कंवरराम जिते बि सत्संग कंदा हुआ चवंदा गुरू दर जो हिकु हिकु कण जेको आहे उहो रुख जे कण जे बराबरि आहे। जेतिरो थी सघे मंदिर ते ॾिजे पर मंदिर मां कुझु वठिजे न। हिकु दफ़ो झिरको ऐं झिरकी हिकु किसान जे मथां रहंदा हुआ, झोपड़ीअ जे मथां। ॾिसंदा भई किसान ॾाढो ग़रीब आहे। पोइ पाण में ॻाल्हाईंदा हुया भई असां एॾी महिमा ॿुधी आहे लंगर साहिब जी, भई जेके बि गुरुद्वारनि में लंगर हलंदा आहिनि उते केर बि अगरि कख बि डोनेट कंदो आहे त उन्हनि खे मण वापसि मिलंदा आहिनि। त झिरको ऐं झिरकी पाण में सोचनि था भई किसान ऐं हुनजी घरवारी एतिरी महिनत वेठा करनि पर हिननि जे मथां बरकत अचे ई न वेठी। छो न असां हिननि जे खेत मां थोरा दाणा खणी करे उते लंगर साहिब में पहुचाए अचो, गुरुद्वारे में मंदिर में। झिरको ऐं झिरकी डेली ईअं कंदा हुआ भई थोरो कणो कणो खणी करे या दाणो दाणो खेत मां खणी करे वञी करे उते दरबार साहिब में विझी ईंदा हुआ लंगर साहिब में। जीअं जीअं लंगर हलियो किसान जे घर में बरकत अचण चालू थी वई। एतिरो पैसो अची वियो चयूं हाणे इहो झोपड़ी तोड़ाए करे छा ठाराईंदासीं? महल ठाराईंदासीं। पर जीअं महल ठहियो त जेको झिरको ऐं झिरकी हुयो उन्हनि जो घर बि टुटी पियो। हाणे उन्हनि खे आयो गुस्सो भई असां ई हिननि खे बरकत वठी ॾिनीसीं ऐं असांजो ई घर हिननि तोड़े छॾियो। हाणे उल्टो कंदासीं, मंदिर मां खणी अची हिननि जे घर में विझंदासीं। रोज़ झिरको ऐं झिरकी मंदिर मां खणी ईंदा हुआ प्रसाद ऐं हिननि जे घर में अची विझंदा हुया। पाण ॾिसो कीअं ख़ुशि थींदा आहियूं। 2 दफ़ा मिलंदो आहे त ईअं लॻंदो आहे लॉटरी लॻी वई। सभिनी खे हिकु हिकु दोनो, असांखे 2 मिलनि त ईअं लॻंदो आहे लॉटरी। पर चए थो असुर न वठिजे 2 दफ़ा प्रसाद। जेको ज़रूरतमंद आहे उनखे मिले, पंहिंजो हिकु हिसो वठी वञिजे ऐं जेको ॿियो हिसो आहे कंहिं ज़रूरतमंद लाइ रखी छॾिजे। हाणे झिरको ऐं झिरकी जीअं खणी करे उते विझी अचनि दरबार साहिब जो हिननि जे घर में विझनि, हिननि जी बरकत वापसि घटि थी वई। वरी पाण वञी करे दरबार साहिब में विझी ईंदो किसान
ऐं वरी पंहिंजो पाण ई वापसि शाहूकार थी वियो। बोल बोल घनश्याम की। कंहिं गुरु नानक साहिब खां पुछियो कि तव्हां चओ था दान करो पर असां वटि हुजे ई न, पोइ दान कीअं करूं? त गुरु नानक साहिब पुछनि था घणा फुल्का खाईंदा आहियो? चईस 2 सुबुह जो 2 शाम जो। चईस अॼु खां ॾेढ खाओ, पर अधु फुल्को बि ज़रूर दरबार साहिब में ॾेई अचो। वरी कंहिं चईस साईं मां त ख़ाली हिकु फुल्को खाईंदो आहियां, हिकु फुल्को मंझंदि मिलंदो आहे, हिकु राति। चवंसि था हिकु नंढड़ी दॿी ठाहे, जंहिंमहिल उहो फुल्को पचाईंदो आहीं, जेको आटन हुते रखंदो आहीं, जंहिंमां वेलंदो आहीं फुल्को, उहो आटन जी ख़ाली हिकु चुटकी कढी करे हुन दॿे में विझ। महीने में उहा दॿी भरिजी वेंदी। हाणे उहा दॿी महीने खां पोइ वञी हुते दरबार साहिब में ॾेई अचो। बोल बाबा दास राम साहिब की। बाबा देने वाले हैं, हम लेने वाले हैं, बाबा देने वाले हैं, हम लेने वाले हैं। बिल्कुल भी ना शर्माना, बिल्कुल भी ना शर्माना, जिसे चाहिए वो हाथ उठाना, जिसे चाहिए वो हाथ उठाना। रोज रोज मांगने का झंझट छोड़ दो, रोज रोज मांगने का झंझट छोड़ दो। जिसको जितना चाहिए आज उनसे बोल दो, जिसको जितना चाहिए आज उनसे बोल दो। आज अच्छा मौका है, कल फिर देगा है, आज अच्छा मौका है,
लादो गयो जस्ट मम्मी आ जाओ राजेश जो लादो बंटी जो अचो अचो जो राजेश जी मम्मी बंटी नी मम्मी बंटी नी मम्मी वरी ॿियो सत्संग तव्हांजे घर में अचो भाई अचो शर्माइणो बाबा जे तरफ अचो
దానికోసం రాలేదు. लोटो पानी भरे लोटो लोटो पल्ला पानी पानी बेड़ा लोटो 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 पानी जोशी सजे घर में आना है उतारी हर वाहनो गाड़ी लानी गमा हारे रख ले लाज शर्म होठ की सान गुजार दो लालन लालन मावन मिजो लालन कहड़ी कुंड माँ बाला की रखने मिजो लालन बारे कुंड
सब जा भला अघाई सभिनी जी आश पुॼाई तूं त बेड़ा बने लाई छो त अजब तूं अजाब तूं अजब तेरी वॾियाई लख आवन लख जान लख खड़े हैं सवाली निर्धन के धन देखावंद निपुत्रा को पुत्र देखावंद कुंवारे मंगाए मंगलन के मोड़ बधाए परसन जा पीगड़ा लोड जिनके दिना तई तिनके बख्श जिनके न दिना तई तिनके देई सिखलाए छो त तूं लालो लाल रतो बते मिरंग में किरोड़े करे केतिरा तूं त नालायक निहाल हाणे चादे करे ख़याल देवी रंगी पंहिंजे रंग में जलगांव वारा साईं तव्हांजे दर ते कुनाल जो भलो आहे पंहिंजे जोल मां उन्हनि खे हिकिड़ो सुपुत्र ॾिजो वरी तव्हांजो सत्संग कराईंदा हिन माता जी अरदास संजू जो भलो संजू जी जल्दी चट मंगनी पट शादी थिए वरी ॿियो सत्संग बाबा जो उते कंदासीं सॼी आयल संगत जी अरदास सॼे के बाबा सच में ॾिसे सभिनी खे मां के बाबा नौकरी दे बरकत दे जेके भी टाइम मिली आया आहिनि किरण जी भी जल्दी शादी थे सचो बरकत बाबा उन्हें खोले दे मिट्टी की शादी थे बंटी जल्दी मंगी हर मंगल से बायोडायवर्सिटी होती बाबा के दरबार में ॿारनि जो पायो पास बाबा जो भला सिंपली में बाबा की संगत मां देखो फेल न थींदो सभई पास थींदा आशीर्वाद जी नौकरी मिले सभिनी खे बाबा बरकत दे सभिनी खे जेके भी हिते आया आहिनि उन्हनि जा जेके रुपियल कागज़ आहिनि श्वेता जी जोल साई करे बाबा जेके भी हिते आया आहिनि सभिनी जे मन जूं मुरादूं बाबा पूरियूं करे सभिनी खे दुख में वंडे सुठी सिहत घर में सुख शांति ऐं सभिनी जेके भी जोड़ जुड़ियल आहिनि सभिनी जे मथां बाबा रहमत भरिया हथ रखनि बोल दाढ़ी वारे दातार की जय जलगांव वाले जानब की आल कयो सभिनी खे चेटी चंड जो ईंदड़ चेटी चंड जो सभिनी खे वधायो 6 तारीख़ जलूस निकिरंदो बाबा जो मंडली मां 7 बजे त सॼी संगत खे वेनती आहे भाई 7 बजे उते मंदिर में अचनि ऐं 5 खां 7 सत्संग आहे सिंधी धर्मशाला में जेका मंदिर जे साम्हूं आहे दीपक साईं जो सत्संग आहे ऐं उते मंडली जो बि सत्संग आहे चेटीचंड वारे ॾींहुं त 5 बजे सिंधी धर्मशाला में ऐं 7 बजे बाबा जी मंडलीअ में सभिनी खे चेटीचंड जो 6 तारीख़ बोल गोदरी वाली घनश्याम की कन्हैया लोली लाल लोली कन्हैया लोली लाल लोली तो कृष्ण Yeah.
कविता मनी बैग कीरी पे मनी बैग कीरी पे ले 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 दे आए पक्का दे एट वने नी को मुझे भले प्रसाद जपानी ओ जपानी इना प्रसाद दे वेंदी दो भई वेंदी भई तो वेना रे आज तो काम बोले ओ बोले जपानी ओते काम करता ही चले जाएगा के अल्लाह
महिमा लिखती है अब